नाज़रीन बि असां अहम ख़बर शेयर कंदासीं कराची मां, जिते सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सीएम हाउस में वण लगाए नए साल की शुरुआत कई वई आहे। अहम ख़बर है अवांखे ॾींदा हलूं त कराची में सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सीएम हाउस में वण लगाए नए साल की शुरुआत कई वई आहे। उम्मीद है त नओं साल खुशहाली तरक्की और वबाई बीमारियुनि खां छुटकारे जो साल हूंदो। इहो चवण आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो। असां अहम ख़बर शेयर पिया कयूं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सीएम हाउस में वण लगाए नए साल की शुरुआत कई वई आहे। उम्मीद है त नओं साल खुशहाली तरक्की और वबाई बीमारियुनि खां छुटकारे वारो साल साबित थींदो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ कराची के रिपोर्टर नजीब नाइज खां। जी नजीब, छा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आला हाउस में बूटो लगाए नए साल की शुरुआत कई है। बूटो लगाए वज़ीर वज़ीर आला हाउस जा ॿिया अमलदार जेको आहिनि उहे भी शरीक हुआ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाम ट्री जो बूटो लगायो है। उनजो त उम्मीद है त नओं साल खुशहाली तरक्की और रोज़गार वारो साल हूंदो। उनजो त 2021 वबाई मर्ज़ खां छुटकारे वारो साल हूंदो। इहा असां उम्मीद कयूं था। वॾी महिरबानी अवां जी नजीब अपडेट करण लाइ।